पीटीआई जे एहतजाज दौरान 170 एहलकार जख्मी थिया। चोट अफगान शहर समेत 1151 मुज़ाहिरीन के गिरफ्तार किया वियो। रावलपिंडी डिवीजन जी पुलिस ऑफिसरन की प्रेस कॉन्फ्रेंस। आरपीओ रावलपिंडी बाबत सरफराज ऐं ॿिनि पुलिस ऑफिसरन चयो त पीटीआई जे एहतजाज दौरान मुज़ाहिरीन पुलिस मथां सिधी फायरिंग कई। एहलकारनि मथां गोड़ाणींदड़ केस सां शेल उछलाए पिया। उन बावजूद पुलिस सबर जो मुज़ाहिरो कयो। विगोड़नि खिलाफ 32 केस दाख़िल किया विया आहिनि। जीएचक्यू हमले केस में पीटीआई बानी ऐं ॿिनि जवाबदारनि खिलाफ फर्द जुर्म लागू न थी सघियो। ॿुधणी चौथो भेरो मुलतवी। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में जीएचक्यू हमले केस की ॿुधणी। अवामी मुस्लिम लीग जो सरबराह शेख रशीद पेश। केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि जे पेश न थियण सबब अॼु बि फर्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत चौथो भेरो ॿुधणी मुलतवी करे छॾी। पीटीआई जे एहतजाज दौरान गिरफ्तार कयल विगोड़नि पीटीआई क़यादत मथां खेनि ठगी ज़रिए घुराए फसाइण जा इल्ज़ाम मड़े छॾिया। इस्लामाबाद पुलिस हथां गिरफ्तार कयल विगोड़नि सज्जाद खुर्शीद एवान अयास ऐं रईस मोहम्मद जा होश उॾाईंदड़ इंकशाफ। गिरफ्तार शरपसंद सज्जाद जो चवणु आहे त पीटीआई क़यादत राब्तो करे एहतजाज में शिरकत लाइ चयो, जे लाइ केस 50,000 रुपया बि ॾिना विया हुआ। पीटीआई क़यादत केस फासाए पाण फरार थी वई। खुर्शीद एवान नाले शख़्स चयो त कारोबार जे सिलसिले में इस्लामाबाद अची रहियो हुयसि। गाड़ी न मिलण सबब विगोड़नि जी गाड़ी में वेठसि त हथियार डंडा ऐं पत्थर ॾिसी परेशान थी वियसि। टूर प्लाज़ा पहुचण ते भञरा शुरू कई पई। भॼण जी कोशिश कई त पुलिस खेसि पकड़े वरितो। थरपासी रईस मोहम्मद जो चवणु आहे त उहो होटल ते कमु कंदो आहे। पीटीआई कारकुननि मानी घुराई हुई। जीअं ई मानी ॾियण पहुतसि त मानी घुराईंदड़ फरार थी पिया ऐं पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। अयास नाले गिरफ़्तार शख़्स चयो त खेसि सभु कुझु ॾियण जो चई आंदो पियो हो, पर खेसि इस्लामाबाद आणींदड़ पाण भॼी पिया ऐं हुन खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। इस्लामाबाद में एहतजाज करण ते तहरीक इंसाफ जी क़यादत अॻवाननि मथां 8 केस दाख़िल। दहशतगर्दी, पुलिस मथां हमला नगवा समेत मुख़्तलिफ़ कलम लागू। एफआईआर में पीटीआई बानी संदसि घरवारी बुशरा बीबी, वज़ीर आला केपी, अली अमीन गंडापुर, सलमान अकरम राजा ऐं शेख वक़ास समेत हज़ारे नामालूम माण्हू जवाबदार तौर नामज़द। पाकिस्तान स्टॉक मार्केट तारीख़ में पहिरियों भेरो 1 लख पॉइंट्स जी हद पार करे रिकॉर्ड जोड़े वरितो। 28 नवंबर पाकिस्तान स्टॉक मार्केट जी तारीख़ में सुनहरी ॾींहुं बणिजी वियो। वापार दौरान 100 इंडेक्स में 1200 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। हलंदड़ महीने दौरान 100 इंडेक्स में 12,000 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ स्टॉक मार्केट जे वापार में तारीख़ी कामयाबी ते क़ौम खे मुबारकूं ॾींदे चयो आहे त स्टॉक एक्सचेंज में नई तारीख़ रक़म थियण वापारियुनि ऐं सीड़पकारनि जो हुकूमती पॉलिसियुनि ते एतमाद जो इज़हार आहे। मुल्की मईशत खे मज़बूत करण लाइ ईअं ई महिनत कंदा रहंदासीं। पंहिंजे जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त क़ौम सां मुआशी इस्तेहकाम ऐं तरक़ी लाइ क़दम खणण जो फ़ाइदो कयो हो। पाकिस्तान खे डिफॉल्ट खां बचाइण लाइ पंहिंजी सियासत क़ुर्बान कई। दुश्मन हींअर मुल्की इस्तेहकाम ऐं तरक़ी खे डीरील करण जी कोशिश करे रहिया आहिनि। दुश्मननि जे इरादनि खे कामयाब थियण न ॾींदासीं। घर वज़ीर मोहसिन नक़वी सां फंड बैंक जे कंट्री डायरेक्टर नौशबिन हुसैन जी मुलाक़ात। स्मॉग ते गॾिजी ज़ाब्तो आणण बाबति इतफ़ाक़। वर्ल्ड बैंक ऐं सीडीए जे गॾियल टीम स्मॉग जे ख़ात्मे बाबति प्लान जोड़ींदी। ई बसनि, साफ़ पाणी, सफ़ाई ऐं कची आबादियुनि जी तरक़ी लाइ सहकार बाबति ॻाल्हियूं। घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त स्मॉग ते ज़ाब्ते लाइ तुर्त मज़बूत हिकमत अमली जोड़ी आहे। अली अमीन गंडापुर ऐं बुशरा बीबी कारकुननि खे अकेलो छॾे पिया। मुगुड़ा लाशनि ऐं गोलियूं हलाइण जी पूरी वावेला करे पंहिंजी बुज़दिली निकारण चाहिनि था। पीटीआई वारा पहिरियों भेरो न भॻा आहिनि, उहे मासी में बि यूटर्न वठंदा रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून जे सीनेटर तलाल चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस।
नून लीग सेनेटर चो त लाश रुगो रेंजर से पुलिस किरिया आहिनि। पीटीआई जे एहतजाज में अफगानी भी शामिल हुआ। रियासत जी मदारी के को चैलेंज नथो करे सघे। पीटीआई जी फाइनल कॉल मिस कॉल साबित थी। पाकिस्तान स्टॉक मार्केट नई तारीख़ जोड़ी है। मौशी बेहतरी चो सहरो वज़ीर आज़म संदस टीम ऐं आर्मी चीफ ना वञे थो। कराची में तकरीब के ख़िताब कंदे गवर्नर सिंध कामरान टेसोरी चो त मईशत के मामले ते समूरियूं पार्टियूं हिक पेज ते हुजण घुरिजनि। हुकूमत की कोशिश सबब मईशत में बेहतरी आई है। हर कंहिंखे मुल्की तरक्की में किरदार अदा करणो पवंदो। पाकिस्तानी सीड़पकारी कंदा त मुल्क अॻिते वधंदो। सुई गैस भरिसां रोड हादसो बिन औरतुनि समेत टे ॼणा फौत। मेराण हाईवे ते ढोरोवर ट्रक ऐं कार में टक्कर जे नतीजे में कार ड्राइवर ऐं 2 औरतूं फौत थी वयूं। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस चवंदा हित हादसे में फौत थियल 3 ॼणनि मां हिकु औरत जी हसूरा शहर नाले सां सुञाणप कई वई आहे। खिपुर भरिसां तेज़ रफ्तार कार जी टक्कर में 8 वरियें जी बारड़ी फौत। ॻोठ अनस दस पर तेज़ रफ्तार कार जी टक्कर में निगरी रोसीना थी पुनर्दस फौत थी वई। लाश साल के अस्पताल खिपुर मुंतकिल। घर बातिन में रोज राड़ो। काजी मतलब पंचडीअ पेट्रोल ऐं डीजल एजेंसी के दुकान के बाहि लगड़ सबब सड़ी जख्मी थियन। दुकानदार नवाब शादी अस्पताल में दम ॾेई छॾियो। पंचडीअ विशाख स्टाफर्ड पेट्रोल ऐं डीजल एजेंसी के दुकान के बाहि लगड़ सबब कोट बाकी सरदारी जो रवासी दुकानदार सावर सरदारी सड़ी जख्मी थी पियो हो। केस गणती जोगी हालत में नवाब शादी अस्पताल मुंतकिल कयो वियो हो, जिते हुन इलाज दौरान दम ॾिनो। पोती चौमड़ ज़रूरी कार्रवाई बाद पार्सल हवाले। घर बातिन में कोहराम। तलहार वेझो ताकमा 50 वरियें जे शख्स जो लाश आयो। ॻोठ सुबेरे मतमला में टंडो गुलाम अली जे रवासी शमू सोलंकी जो संदसि असीसनि जी उताक मां लाश मिलियो। पुलिस चमड़ाही तलाश करण अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॻोठाणे जे मौत जो कारण मालूम नाहे थी सघियो। वधीक जांच कई पई वञे। गुपचाणी वेझो 4 ॾींहं अॻु कार जे टक्कर में ज़ख्मी थियल नीगर फौत थी पियो। 4 ॾींहं अॻु माल चालींदे 13 वरियें जो अमानुल्ला पुट मोहम्मद इब्राहिम खटिया शिदातपुर रोड ते कार जो टक्कर लॻण सबब ज़ख्मी थी पियो हो। केस इलाज लाइ नवाब शाह जी अस्पताल में दाख़िल करायो पियो हो, जिते अॼु हुन दम ॾेई छॾियो। लाश घर पहुचाइण ते वासन में कोहराम अची वियो। धरती आंसू हमारी धरती। धरती आ झंड पंहिंजी धरती। धरती 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 बाला माल पंहिंजी धरती। लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो। लाड़ उतर थर काछो आ सिंध माता जो पाछो। हर मारू हितड़े शाद रहे। सकाफती ॾियारे ते धरती टीवी जी थीम सॉन्ग जो टीज़र जारी। धरती धरती ही सिंध असांजी धरती जी थीम सां जारी कयल तराने के माई ढाई शमन अली मिराली मंजू सकीरानी ऐं शफी फ़कीर समेत 13 फनकारनि गायो। दीबा सहर, गुलाम शबी समो, रजब फ़कीर, समीना कबल, शैनीला अली थीम सॉन्ग में पंहिंजी आवाज़ जो जादू जगायो। सिंध जी तारीख़ी हंधनि ते फिल्मायल थीम सॉन्ग में ज़ामिन अली, निरोधा मालनी, जिगर जलाल ऐं मक़बूल आरफाणी बि सुर बिखेरिया। शायर वसीम गुल जे लिखियल थीम सॉन्ग जी म्यूज़िक कंपोजिशन ऐं हिदायतकारी ज़ैड शानी ॾिनी। थीम सॉन्ग सुभाणे धरती टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। सिंध तुंहिंजी बि आहे, सिंध मुंहिंजी बि आहे।
मुझी सिंधड़ी सदाई सलामत रहे ही भिटाई सचल ऐं बेदल थो चवे सिंध तुंहिंजी बि आ सिंध मुंहिंजी बि आ मां किफ़ायत वचन थी कयां अॼु तोसां सिंध लाइ जियां सिंध लाइ मरां सिंध तुंहिंजी बि आ सिंध मुंहिंजी बि आ चौथा वेछा कयूं अचो एकता कयूं याच तोखे रसियां सिंध केड़ी या सिंध सूअ बा सिंध सुराण बिया सिंध मोतिन जी मेहरान बिया सिंध ककरन जी चांडरान बिया सिंध मोतिन जी मेहरान बिया अच तोखे रसियां सिंध केड़ी या अच तोखे रसियां सिंध केड़ी या में जोत जलाइण वारा सिंधी ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी ऐं सकाफ़त जो ॾियारो वेझो ईंदे ई सिंध जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफ़ती रंग निरपा सरकारी तोड़े ख़ानगी स्कूल्स में तक़रीबूं शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टेबलोस पेश कया क़ौमी गीतनि ते रक़्स